भाई सिद्धू पाणी मां सही नजर बुराई करे वरी ना सुकंदा वॾाई कंदा हीअं कयुमि हाओ भली पुंड भली वॾाई कर पर ख़बर कर पाणी जे कहार जे सही कर अल्लाह जी साता बरकत فبود الكتاب فترى المجرمين مشفقين مما فيه جب دفتر رکھ ویندو تو مجرم ڊڄندا اڄ مجا عيب غارا ٿينا اڄ مجو برايون ظاهر ٿينيون اڄ مجا گناہ ظاهر ٿينا الله فرمائندو ڇا چوندا يا ويلتنا ما لهذا الكتاب اے کي بيل پهي ڪهڙو ڪتاب لا يغادر صغيرة ولا كبيرة الا احصاها نٿو ننڍا گناہ ٿي نٿو قبل کيا ٿا भाई पर मुझा मौला यो सवाल अल्लाह फला सार कबूल हबीब हाने भला हुजूर जो मोटन क्या तो महबूब ने फरमाया मुझा मौला उम्मत जेरा का सुखी रखे वना देखो अब समझो था तो अजीब के लहा का ढक्की दी ना घर या यो तो करो हाय फरमा मुझा मौला तू सोने रब जो हा 50 नमाज यानी बता नालो तो और घटा देखे थी 50 नमाज خمسون صلاة اشترطهن الله تبارك وتعالى 50 नमाज़ खुदा फर्ज कयूं आहिनि हबीब चवोला क़बूल लखा अर्श खां सिदर मुंतहा खां बैतुल मामूर खां 7 आसमान 6 आसमान ते हज़रत मूसा पुछो महबूब साईं ॾे ख़बर छा मिलियो उम्मत जे लाइ जो 50 के केवल असल कोन पढ़ंदा हज़रत मूसा खे पंहिंजे उम्मत जो तजुर्बो हो ते साईं नहीं सल्लू हर किस न पढ़ंदा आहे साईं वो इर्जी इला रब्बिक मोट पंहिंजे रब ॾे तेई तख़फ़िस अन उम्मती हल्का ई करे हज़रत मूसा जी सलाह थी आहे हबीब ने वापसी कई आहे रब जे बारगाह मुंहिंजा मौला मुंहिंजे उम्मती उमिरियूं न जियूं वञूं जिस्म ज़ईफ़ हूंदा ॿकरा हूंदा मजबूर हूंदा ग़रीब हूंदा फ़क़ीर हूंदा उहे काॾे वेंदा हल्का ई करे रब चयो 5 माफ़ बाक़ी 45 अबा खुदा खे ख़बर त हुई त पछाड़ी वञी 5 20 जो ॻाल्हायो अल्लाह खे त इल्म आहे न वो जे पहिरीं दफ़े पर इन्हें राज़ हो रब जो जे तो यकूं कटे छॾिया त मां उहो हेठि पियो वेंदो न इन करे हर अचे पियो घुरे हू मुंहिंजो दीदार करे मां हुनखे बि नवाज़ हबीब बनी ज़ात बरकात नम दफ़ा रब जे दरबार में आया हज़रत मूसा जी अञा वञ साईं मूसा अलैहिस्सलाम सोचियो रब खे चयो त दीदार करा न कराए भला रब न ॾिठुमि माना रब जे ॾिसण वारो मोहम्मद हर ॾिसां माना उहो ॾिसां ही बार मोटाए थो अञा वञ पछाड़ी 5 बचियूं आहिनि साईं करीम जी ज़ात बरकात 5 मंज़ूर फरमाए गजो शरीफ़ में चिनार पंहिंजे मुल्क में जलसा बना महराज आहे के जलसे में मां तकरीर थो कयां त पछाड़ी 5 बचियूं हिकिड़ो मलंग वेठो चई साईं सदके वञा जे हिकिड़ो चकर हणे हथ जान ई छुटी 9 दफ़ा कोन मोटाए हिन दफ़े मोटाए न मुल्लो न मस्जिद मछली खाई छॾियो साईं बाक़ी हिकिड़ो चकर लॻे हा बस छा आहे हकीम वीचारो जेको डॉक्टर आहे न उहो मरीज़ जो फ़ाइदो ॻोल्हींदो वॾा टुका पर नियत कई आहे त का सुठी पई कड़ी दवा था ॾियनि अमर पंहिंजे बचड़े खे अबो पंहिंजे औरत खे कड़ी दवा पारींदो आहे छो ज़ाहिर में दाहूं कंदो रजूं कंदो पर असर फ़ाइदे ते निगाह हूंदी त चङो भलो थी पवंदो नबी फरमायो वॾी नेमत निमाज़ आहे जे पढ़ी ॾिठो त जेके दर्जा मिलंदा उन दर्जनि ते मुंहिंजे सुहिणे मुहम्मद जी निगाह आहे हज़रत नबी साईं फरमायो 5 नमाज़ूं बचियूं आहिनि मूंसां चयो अञा वञ मुंहिंजो न इस्तहियत में रबी हाणे हयात हुजे 5 बि न हाणे न वेंदुसि त हुन मां लोहे महफ़ूज़ निहारियो त उते 50 अञा बि लिखियो पियूं या अल्लाह तो दोतरा थी के के खुदा फरमा हबीब ये भली लिखो पियूं जन वही पंहिंजे उम्मत खे चओ पढ़नि 5 सवाब 50 अजर ॾींदो मां हज़रत शाह साहब तने बयान फरमाए तू बकर ढेर पर विहाई दरवेश ला कन विहाए वस कयो वखर वॾी वेर पर कमी कंदे शेर वखर कामी वियो हुनजो सेवा कर समुंड जी जिते जर वहे थो जाल सवे वहन सीर में हीरा मोती लाल जे मासो मिलई माल त पूजारा पुर थिए एॾी निमाज़ जी बरकत सारे जी मौसम सख़्त पारो थियो आहे वण जा पन सड़ी रहनि महबूब जी ज़ात ॿाहिरि आया हिकिड़े वण जे तारीख़ वठी अबू ज़र असारी असां बि गॾा में त आबाज़ अचे त जी साईं ॿियो दफ़ो सॼो जी साईं ॿियो दफ़ो सॼो जी साईं सुहिणे ने तारीख़ लोॼो
पन ढेर थी अटारी खाली बिठिया मतलब ठीक बोला हां फरमायो इहो मुझे उम्मती जो मिसाल आहे जॾहिं नमाज़ में बीहंदो आहे ऐं तकबीर हणंदो आहे त जंहिं लोॾे सां टारी जा पन छड़ी रहा आहिनि ईअं मुंहिंजे उम्मती जा गुनाह छड़ींदा एॾी अल्लाह जी महिरबानी नमाज़ में आहे हबीबन नमाज़ वरिती 5 नमाज़ूं सवाब 50 जो हिक ते 10 आणे त 5 ॾह 50 थी थो वञे हिक नेकी जो 10 सां मिलंदो आहे हबीब वरी मां वापसि साॻिया रस्ता साॻिया पेतरा साॻियूं दीदार साॻिया दीदार साॻियूं कचायूं कंदे कंदे पंहिंजे मके शरीफ शहर में आया उम्मे हाने जे घर में आया ते जो बीहन त सुभाणे अल्लाह बिस्तरो गरम हाणे उथी जा वुज़ू जो पानी चुरे पियो हले पियो कड़ो दर जो लुॾे पियो हाणे हिते जेके न अकुल जा पुॼारी ते एतिराज़ कंदा आहिनि ईअं वरी केतिरो थी सघे कड़ो वरी लुॾे पियो हीअं थो थिए बाबा इहो छा आहे हर मास में 4 रखंदा त घणा कला गरम हूंदी आहे 24 कला आहे न पोइ हिकिड़े मिस्त्री साइंसदान थर्मास में अहिड़ो तासीर रखियो आहे जो चांहि गरम पई आहे पोइ ख़ुदा खे बिस्तरे गरम रखे त रखे सघे अकुल कोन्हे न खुदा जी कुवत ऐं ताक़त ॾे निहार ख़ुदा तॾहिं शुरू में फरमायो न असराब अबदी मूं सेर करायो आहे जो कुझु ॾिनो आहे मूं ते एतिरा ठाहियो थो करे मां रब कुल शइ ते कादर नबी पाक जी ज़ात बरकात मोटी आया बिस्तरो गरम अल्लाह जो करम हबीब जी ज़ात बरकात पाड़े में मथे वारो हरम साईं जी ज़ात सुबुह जो वेठा उम्मे हानी साईं जी सोटा पुछे थी साईं कहिड़े फिक्र में आहियो फरमायो अल्लाह जी ज़ात बरकात जी महिरबानी आहे राति मां आसमान जो दौरो कयो आहे सफ़र कयो आहे सैर कयो आसमान जो थे हाँ आसमान जो अभी बनी ज़ात बरकात फरमाए सलाम करो साईं अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना मौलाना मुहम्मद व अला आलिहि व सहाबिहि व अहले बैति व बारिक व सल्लम अलैहि वरी के मोहब्बत अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना मुहम्मद व अला आलिहि व सहाबिहि व अहले बैति व बारिक व सल्लम अलैहि हमें रात में आसमान जो सैर कराए दियो आसमान जो दौरो कराए दियो आसमान जो चक्कर लगाए दो ऐसा दे बरो अल्लाह सल्लल्लाहु अलैहि सय्यदना मौलाना मुहम्मद आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लम अलैहि ये गुरु को बिटे पर में काबू हां मूंखे हेरो शेर करायो उन हाने जो किबला पंहिंजे को खे ॿुधाईंदो मूंखे वार रखे तो ॿुधाइणा त हुकुम आहे मञी नहीं कोन को तव्हां मञण सां वास्तो करो मञी न मञी अबू जहल बि पर टाप जो राज़न फिरी घुमी चक्कर लगाए मथा दे बीठो साईं जो ख़बर जो नहीं खबर आहे कहिड़ी रात मूंखे ही दीदार अचान चई नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक कूड़ा साईं समझ त न सचा थी न कूड़ा साईं समझ त न सचा की भला ॿियनि खे ॿुधाईंदे समय हाओ सभिनी खे वठी आहे सभु कटे जा हबीब जो ॻाल्हि ते के तारियूं था वॼाइनि के खिलनि था के चर्चा था कनि हलो अबू बकर खे ॿुधायूं उहो चवंदो त नबी साईं कूड़ा नऊज़ बिल्लाह पर न उन जो पता न मुंहिंजे नबी हीअं चयो आहे जीअं त इहा त थोरी ॻाल्हि आहे मुंहिंजो मोहम्मद अञा वधीक चवे त बि हक़ आहे इन जे करे काश के बयान फरमायो सिद्दीक छा कयो कहा सिद्दीक ने सरकार आमन्ना व सद्दक़ना मेरे मौला मेरे मुख्तार आमन्ना व सद्दक़ना सलाती मुस्तफा राशि बयान फरमायो जेके मोमिन हा तन हक़ चयो जेके बेईमान हा तन शक कयो अल्लाह ताला पंहिंजे महबूब जे ज़ात बरकात उहे ॾाढा फरमाया उहे नेमतूं अदा फरमायूं जंहिंजो मिसल मट आहे कोन को जंहिंजो बराबरि साणी आहे कोन को अहिड़ा इल्म मिलिया जेके राज़ में रखिया अल्लाह समय थो औहा इला अब्दिही मा औहा रब जी ज़ात पंहिंजे बाने ॾे उहो बयो कयो जेको कयईं बयान थी जेको बयो करणो थो कयईं पर उहो छा उहो राज़ में रखे जो भला हाणे ॿी ॻाल्हि ॿुधा कहिड़ी असांजा माइट आया शाम जे मुल्क ते वापार करण उहे किथे ॾिठई हाल बि ॾिसो मां वञा थो मके शरीफ़ उमिरो करण तूं चई चाचो बि हेॾो खजूर विकिणण जो गॾे रस्ते ते मां चवां न जी मूंखे कोन कयो अरे छो चाचो कोन करी पर चाचे सां कहिड़ो वास्तो कजो जो असांजा माइट ॼाण थिए किथे ऐं फरमायो खाओ टई मां काफ़िला ॾिठा वाह मुंहिंजा हबीब हिकिड़ो फलाणी जाइ ते काफ़िलो उनजो पाणी जो गिलास अॻियां रखियो मां खणी पी छॾियो मान चवण लॻा तरी पाणी केरु पीओ ॿियो काफ़िलो फलाणी जाइ ते उठ वञाए जिन ॻोल्हियो त सॼे चवां त फलाणी जाइ ते बीठो आहे त चवण लॻा त हिते कीअं मोहम्मद जो आवाज़ आयो टे काफ़िले खां मां लंघुसि उनजे अॻियां उठ उन ते ॿोरियूं मुंहिंजे बुराक जे लॻण जे करे उठ टां खाधो ॿोरियूं किरी पुट खे ज़ख़्म थी पियो हे टई निशान पुछियो जन आहिनि सचा त मंझो न अथनि हाणे ॾिसो त ॻाल्हि सची हूंदी वरी वकर रखियो दुश्मन थी वॾा रसनि न मञण वारो जेको इलाजी कोन्हे न भाउ ॻाल्हायो हिकिड़े बादशाह जो पुटु ज़ैन जो रदी
कई मौलवी मास्टर पढ़ाया पर थकरी पिया पढ़ी को न नेठ भला बादशाह के जवाब कयो दे हिकड़े मास्टर सोचो मौलवी वा हिकड़ी जो जिला करे जान छड़ाए जी मुखे रे तो हिकड़े दी हमें तो फुल आलम करे जाए चरे वादा ब्याही मथा फाटी जा तू तो हिकड़े दी फुल आलम करी तीन हिकड़े दी हमें सब कुछ पढ़ी वेंदो कि नहीं थी न तो तीन वालेकुम सलाम रहमत ये हिकड़े दी हमें के ये सुनत है बादशाह ने सुबह छोकरे मोकला ब्राह्मण हिकड़े दी में आलम थी ने माशाअल्लाह बादशाह के सिख बादशाह जे पुट के सेखारी त तोखे कोई बि चवे न ये गाल तू च मां नथो मने सुबह वरी शाम ताईं पाए हिकिड़ो गुफ्तो लाओ छल मां नथो मने मैं नहीं मानता तो शाम जे बादशाह दी मुबारक साहब ला तो फारग तस्वीर बादशाह हैरान में पियो त बुलो या थक हिकड़े डी में सभई किताब जी बाबा इम्तिहान जी भली ते खणी आया बुखारी शरीफ त उस बला मां नथो मने खणी आया गाय मां नथो मने खणी आया हिकड़ा त कहिड़ा गा बेर हले खड़ा की बादशाह जो पुट एड़ो त पढ़ियो आहे जो हिननि किताबनि में अखी कान थी ॿुधे जंदा हुना न दूसरे पाकिस्तान में तीन वाले ने बाग नाला हो दिया भले कुछ वाले कर हा भी पड़ी भले नाला के तरह के पजी यो न सोचे न छा था गालायो बढ़िया भालो दुआ कर मानो का भला वसीर सोचो त गाल के मां खोलिया घोड़ा साहबजादे के चीसी मां इम्तिहान ठा बादशाह के पजी ती साहबजादा ही बादशाह तो जो पिया के मानो समझा बादशाह भरा तेरा कि तेरा ही घोड़ा नहीं अरे मां के पी को के मानो समझा अरे मुलाई छापड़ा जैसे इदी जे को न तोखे पी करे न मने से मुनर का पड़तो बड़े मास्टर ने मुझे पूछा देवा जे को नखो मने त जो इलाज को है अबू जहल हाल क्या साईं बुधाया ये हाणे भला दे खबर टाइम कहे ते पुजना ओ वक्त कहे ते इंदा आई फरमायो हा दिल हदो त एकरो काफलो इंदो आधी रात बियो इंदो सिज भरनो थियो इंदो जो हाणे बुल मिलियो आ माण्हू भजायो इन काफले वार के झलीने सिज लहन शत न कन देर सा कन त चऊं त मोहम्मद जी गाल कूड़ी थी पई हे काफले के माण्हू था मोकिलिन हिनने काफले के झलियो आ रब सिज के झले छॾियो खुदा समा ताईं पंहिंजी ताक़त ॾेखारियो मां ख़ुदा पंहिंजी ताक़त ॾेखारिया न की सिज लहे न की रात अचे सारा छा सही मजदूर कम वारा थकिजी पिया त हाणे जानी कादी जो ते जो मेरी ॻाल्हि कयां चयो मां काफ़िर खे छॾियो अथऊं चयो मोहम्मद सां केरु पूरी पओ माण्हू मोकिलियो अलाए थोरो जागे न बसि 2 मिंट साईं फरमायो काफ़िर तव्हांजी जान आहे जंहिंजो रब आहे तंहिंजो सभु आहे जॾहिं काफ़िले खे कयूं अचु सिज हलणु शुरू थियो आहे पुठ ॾिठी जबल खां ॿाहिरि कढिया सिज बि टुॿी लॻाई आहे अलाह पंहिंजे हबीब खे सचो ऐं सही करे ॾेखारियो ऐं क़यामत मुंहिंजे सुहिणे हबीब जो दीन हलंदो रहंदो अलाह साईं चल मूं गुनहगार चवण आवाज़ ॿुधण क़बूल फरमाए आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम आमीन اللهم اقض حاجاتنا وحسن مراداتنا واستجب اللهم ارحمنا يا الله يا حياتنا اللهم ارحم ذنوبنا وآمن خوفنا اللهم صل وسلم وبارك على سيدنا محمد يا إلهي يا جزم أمين دارم مكفتو حال مارا بدانی ما چگوجن بادشاہ جرمی مارا درگزار یا الہی سبنی خیر نفسال یا اللہ مریضن کے صحت عطا فرما رونا قرض دور فرما بے اولاد کے صالح اولاد عطا فرما اولاد وارن اولاد کے متقین پرہیزگار بنا جی پنجے حبیب علی محمد عطا فرما سنت نبوی دی اطاعت نصیب فرما ببرکت ان اللہ وملائکتہ یصلون علی النبی یا ایھا الذین آمنوا صلوا علیہ وسلم اللهم صل علی محمد لا الہ الا اللہ